ये खैबर शहर जी मेन बाज़ार है जेका सदाई देकान ऐं थाबन जे वर चढ़ियल है। हिते कॾहिं बि संजीदगीअ सां नोटिस न वरितो वियो आहे। कई DC आया, कई DC बदिजी विया ऐं कई माण्हू हिते आया, कई ऑफिसर थी आया, एडमिनिस्ट्रेटर थी आया, पर अफ़सोस आहे जो हिन मेन बाज़ार जे मेन पिकट आहे हिते नाली बि न ठही सघी। असां हिन खां पहिरीं बि बार बार टाउन ऑफिसरनि ऐं एडमिनिस्ट्रेटरनि खे आगाह कंदा आयासीं त हिन शहर खे नाली जी सख़्तु ज़रूरत आहे। अफ़सोस आहे 1.5 करोड़ जो बजट हिन खां पहिरीं बि अलाए केॾा गुम थी वई हली ऐं हिन खां अॻु में जेके पहिरें चेयरमैन हुआ ऐं एडमिनिस्ट्रेटर हुआ, करोड़ खां मथे बजट पयल हुई टाउन में, ख़बर न आहे केॾांहुं ग़ाइबु थी वई, उॾामी वई। ऐं हिते हिन शहर खे रोड रस्तो त आहे पर नालीअ जी ज़रूरत आहे ऐं जेॾी महिल बि बरसाति पवे थी त माण्हुनि खे ॾुखियाई थी थिए ऐं काफ़ी माण्हू निमाज़ी आहिनि ऐं जिन जा कपिड़ा ख़राब था थियनि ऐं काफ़ी माण्हू नौकिरियुनि वारा कारोबार वारा आहिनि ऐं हीअ शहर जी मेन घटी आहे। हिते जुगाड़नि ऐं अटकलनि खां कमु चढ़ी वियो आहे। हीअ टाउन आहे ऐं हिते जी आबादी बि वधीक आहे ऐं हिते जो टैक्स बि आवाम भरे पियो, पर उन खां पोइ बि अहिड़ी हालत आहे। ऐं असां हाणे इहा अॻिते हिन वीडियो ज़रिए पैगाम पहुचायूं था अॻिते त हिन शहर खे हाणे इंतिहाई सख़्तु ज़रूरत आहे नाली जी। अगरि नाली हूंदी त ही रोज़ानो जेको पाणी जमा थो थिए सो जमा न थी सघंदो। हिन शहर खे हाणे जुगाड़नि ऐं अटकलनि जी ज़रूरत न आहे। हीअ दॿनि ते पाणी भरे केतिरो हारे सघिबो ऐं पैपनि ते केतिरो कढी सघिबो। हिन शहर खे अगरि पंहिंजी नाली हुजे हा त हेतिरी ॾुखियाई न थिए हा, पर इहे सॼो असांजे ग़लति पॉलिसियुनि जे करे आहे। हिन खां पहिरीं जेके असां वटि टाउन जा मेंबर चूंडिजी आया उन्हनि बि हिन शइ ते ध्यानु न ॾिनो ऐं हिन वक़्तु मौजूदु टाउन कमेटी चेयरमैन खे असां इहा शइ नज़र में ॾियारियूं था त जीअं ई बजट अचे त महिरबानी करे पहिरें हिन शहर जे नालीअ जो कमु करायो वञे त जीअं शहर जे माण्हुनि खे ऐं शहरनि खे ॾुखियाई पेश न अचे। हीअ ज़रूरी आहे ऐं हिते नाली ठहणु खपे ऐं हमेशह हिते पाणी जमा थी थो वञे। हीअ ठहे जो पासो आहे। हीअ दॿनि ते अटकलनि ते हाणे पाणी न कढिजे त बहितर आहे ऐं हाणे हिते हिन शहर खे ऐं हिन घटीअ खे ऐं हिन मेन पिकट खे नालीअ जी सख़्तु ज़रूरत आहे जंहिं ते ध्यानु ॾिनो वञे ऐं हीअ सभिनि खां पहिरीं इलाही कम छॾे बि हीअ नाली ठाही वञे। ॿियो ख़बर बरसाति खां ऐं बरसाति खां पोइ बरसाति जी पाणीअ जी ते पोज़ीशन ते कुझु ॻाल्हाईंदो? पाणी ॻाल्हायो न अब ही हालत लगी पई आहे पाणी जी। हिते सॼी बाज़ार भरियल आहे पाणी सां। हिनखे जीअं ही नाली ठही आहे असां जाम महिनत कयोसीं ठेकेदारनि खे बाबा ही तव्हां हिते झोल न ठाहियो, पर हुननि असांजी बि ग़रीबनि जी बि केरु थो ॿुधे। चई बाबा बसि इहो अड़ा ख़ैर कंदो बाक़ी ॿोॾ ईंदी त पाण ई ॿुधंदो। असीं ॿुधूं पिया, माण्हू वीचारा ही दरबदरनि जेके बाज़ार में अचनि वञनि पिया। असीं अपील था करियूं महिरबानी करे हिन जो को हल कढो या नाली ठाहियो या हिनखे मथे करायो सिधो करियो। ॿियो मिड़ई ख़ैर आहे, पुछड़ा त हुई थियूं पिया। सही ॻाल्हि। नालीअ करे तकलीफ़ थिए थी अचण वञण में माण्हुनि खे, इन जी छा ख़्याल आहे? नाली ठहणु खपे या न? बिल्कुलु भले ठहे। हा नाली ठहे सहूलियत थिए बाबा। ही राज माण्हू पूरो ॻोठ आहे, तंग आहे। मेन गली आहे, तंग आहे। सही हा ॿुधी या रोड खे ठाराइनि या नाली ठाराइनि। सही हिकिड़े पासे कनि। सही। ये बरसाति जो पाणी जमा थी वियो आहे। खैबर शहर में बरसाति पवण खां पोइ सॼे शहर जी सूरत हाल अहिड़ी आहे। हेठां वारे पासे ते हिते लाइ छोकिरा हिते केतिरो पाणी आहे? हेॾा अचे हिकिड़ो, हेॾा अचे चेक करा पाणी अंदरि वञ, अॻिते वञ, अॻिते हेॾा अॻिते होॾा अॻिते वञ, अॻिते वञ, अॻिते वञ, ॾिसूं पाणी केतिरो अथव। अॻिते हल, अॻिते हल, अॻिते वञ, अॻिते 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 वञ, अॻिते वञ। तक़रीबन
अधु फुट खां मथे मुने फुट ताईं पाणी घिटे में बीठो आहे। ऐं जेको असीं तव्हांखे ॾेखारियूं पिया ही शाही बाज़ार ख़ैबर आहे। ही मेन पिकट आहे शहरनि जी। ऐं हिते असां सां इहो वॾो वयल आहे त हिन शहर खे हितां का बि नाली न आहे। अगरि उन नाली हुजे त एतिरी बरसातुनि में एतिरी तकलीफ़ न थिए हा। ऐं असां तव्हांखे ॿुधायूं था हितां ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे ऐं ॾाढी ॾुखियाई थी थिए। तंहिंजे करे असां हिन वक़्तु हिन मैसेज ज़रिए हिन वीडियो ज़रिए मथे आला ऑफिसरनि ताईं या जेके असांजा ज़िम्मेवार धरियूं आहिनि उन्हनि खे आगाह था कयूं त हिन ख़ैबर शहर जी इहा मेन बाज़ार आहे, मेन घटी आहे ऐं हिन में नाली न आहे। अगरि नाली हूंदा हुजे हा त पाणी हिते हेठि न थिए हा। ऐं ॿी ॻाल्हि त हिन जी जेको नक्शो आहे इंजीनियरिंग कई वई आहे रोड जी, साबु ग़लति बुनियाद ते कई वई आहे। ऐं किथे 1.5 फुट हेठि आहे त किथे 2 फुट मथे आहे। ऐं इलाही किथे ढोरा आहिनि ऐं जेके ई ब्लाक लॻल हुआ उहे ब्लाक बि हरे हरे थी निकिरंदा पिया वञनि। ऐं इन जे करे असां चऊं था त हिन ख़ैबर शहर जे बहितरी जे लाइ सुठो क़दम इहो थींदो त हिन खे नाली ॾिनी वञे त जीअं बरसातुनि जे पाणीअ में असांखे ॾुखियाई न थिए। हीअ तव्हांखे ॾेखारियूं पिया त हीअ हाई स्कूल आहे। ही हाई स्कूल ख़ैबर आहे। ही मेन पिकट हुन ही पाणी जमा थिए पियो आहे। ही हाई स्कूल ख़ैबर जो आहे। ही तव्हांखे ॾेखारियूं पिया गवर्नमेंट हाई स्कूल ख़ैबर। ही असांजी सूरत हाल आहे। ही पाणी आहे, ही ॾिसो। ऐं हिते हिन शहर में असांखे हीअ मेन बाज़ार आहे। मेन बाज़ार में हिन खे नालीअ जी सख़्तु ज़रूरत आहे। अगरि नाली हुजे त न कयो वञे। हिन खे हितां हीअ कठ ॾिनी वई आहे। रोड खे टोड़े हिन खे कट ॾेई नालीअ में पाणी जमा करायो पियो वञे। हिन खे हितां कठ ॾिनी वई आहे पर बहितर इहो थींदो त हिन रोड में इलाही हेठायूं मथायूं आहिनि। तंहिंजे करे हिते असांखे नाली जी सख़्तु ज़रूरत आहे जेका ॾिनी वञे। हीअ वरी हिन तरफ़ था अचूं त हीअ टाउन कमेटी ख़ैबर ऐं विंद शहबाद कॉलोनी दोस्ताबाद ऐं शीरात कॉलोनी जे रस्तो वेंदड़ आहे। हीअ मेन पिकट आहे। हीअ मेन बाज़ार आहे। हीअ सिधो नेशनल हाईवे ते रोड वञे पियो ऐं हिन तरफ़ वरी सिधो शाही बाज़ार ख़ैबर में रस्तो वञे पियो। ऐं हिते नाली जी सख़्तु ज़रूरत आहे ऐं नाली हिते ठहणु खपे। हर साल ईअं थींदो आहे जॾहिं बरसातूं थींदियूं आहिनि त पाणी तमामु घणो जमा थी वेंदो आहे। पोइ उन जे करे शहरनि खे नमाज़नि खे ऐं ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे तमामु सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो थो पवे। ऐं असां हिन वक़्तु DC मटियारी खे इहा रिक्वेस्ट कंदासीं त असांजे बजट मां या सरकारी फंडनि मां ख़ैबर शहर में मेन बाज़ार जी मेन पिकट आहे हिन खे नाली ॾिनी वञे त जीअं शहरनि खे अचण वञण में ॾुखियाई न थिए ऐं अहिड़नि बरसातुनि जे मामलनि में असां रिलैक्स हुजूं। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, असीं तव्हांखे आगाह था कयूं त ख़ैबर शहर में राति 2 बजे खां वठी बरसाति शुरू आहे जेका हिन वक़्तु ताईं बि हल्की हल्की बरसाति हली रही आहे। ऐं हीअ शहर जी सूरत हाल आहे। हीअ पाणी तमामु घणो जमा थी वियो आहे ऐं पाणीअ जो निकाल बि आहिस्ते आहिस्ते थी रहियो आहे। तमामु सुठी बरसाति पई आहे ख़ैबर शहर में। ही रोडनि ऐं रस्तनि ते पाणी बिल्कुलु सही नमूने सां बीह वियो आहे जेको असां तव्हांखे ॾेखारियो आहे। हीअ ख़ैबर शहर जी मेन शाही बाज़ार आहे। शाही बाज़ार में हेठाई हुजण जे करे पाणी बीह वियो आहे जंहिंमें नमाज़नि खे नमाज़ पढ़ण वारनि माण्हुनि खे ऐं ॿियनि शहरनि खे अचण वञण में इलाही ॾुखियाई पेश अचे थी। हे असां तव्हांखे ॾेखारियूं था त हे परे परे ताईं तव्हांखे ॾेखारियूं। हीअ शहर जी सूरत हाल आहे। बरसाति सर्दीअ जी पहिरीं बरसाति
तमामु सुठे नमूने सां पई आहे। हीअ ख़ैबर शहर जी सूरत हाल आहे जिते बरसाति जो पाणी बाज़ार में जमा थी वियो आहे। हिते इलाही जुगाड़ थींदा रहिया आहिनि पर हाणे हिन जुगाड़नि जी का बि ज़रूरत कान्हे का। असां इन खां पहिरीं बि हिते जे एडमिनिस्ट्रेटर खे आगाह कयो त हिते शहर जे लाइ हिन खे नाली ॾिनी वञे। ये बरसाति जो पाणी जमा थी वियो आहे। तमामु ज़ोरदार बरसाति ख़ैबर शहर में ऐं ख़ैबर शहर जो आहे रोड रस्ता पाणीअ में आहिनि जंहिंमें अचण वञण वारनि माण्हुनि खे इलाही ॾुखियाई पेश थिए थी। असीं तव्हांखे ॾेखारियूं पिया त हीअ ख़ैबर शहर जी नेशनल हाईवे खां मेन बाज़ार आहे जेका नेशनल हाईवे खां सिधी हाई स्कूल ऐं शाही बाज़ार में दाख़िल थी थिए। हीअ रोड ऐं हिते बरसाति जे करे तमामु घणो पाणी जमा थी थो वञे। असां हिन खां पहिरीं बि एडमिनिस्ट्रेटर जो ख़ैबर जो टाउन जो हो, असां उन खे आगाह कयोसीं त हिते हाणे जुगाड़नि ऐं अटकलनि जो कमु न आहे ऐं हिते हिन मेन बाज़ार खे नाली जी ज़रूरत आहे। अगरि नाली उद हुजे हा त हेतिरो पाणी हर भेरे जमा न थिए हा। हीअ शहर जी सूरत हाल आहे। अचण वञण वारनि माण्हुनि खे ॾाढी ॾुखियाई पेश पई थिए।